सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन छह ख़वारिजी मारिजी विया। मुक़ाबले में मेजर ऐं सिपाही शहीद। ISPR मूजिब उत्तर वजीरिस्तान के इलाइक़े मीर अली में ऑपरेशन 29 ऐं 30 जनवरी वारी रात ख़वारिजनि की मौजूदगी के इतला ते कयो वियो। ऑपरेशन दौरान छह ख़वारिजी मारिजी विया। फायरिंग की ॾेवट दौरान दहशतगर्दनि जो बहादुरी से मुक़ाबलो करे मेजर इसरार ऐं सिपाही मोहम्मद नसीम शहादत माणी। मेजर इसरार ऑपरेशन की क़यादत करे रहियो हो। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी ते अमल करे रहियो आहे। पाक चीन दोस्ती ते लगायल किरियल इल्ज़ाम जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ॿिन्ही मुल्कनि विच में बेतरफ़ा भाईचारा वारा लगापा आहिनि। परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी हफ़्तावार ब्रीफिंग संदसि चवणु आहे त अमरीका तरफ़ां छॾियल जदीद हथियार अफ़गानिस्तान में मौजूद TTP पाकिस्तान में हमलनि जे लाइ इस्तेमाल करे पई। काबुल में मौजूद अख़्तियारनि सां हथियार इस्तेमाल करण जा सबूत शेयर कया। मराकश में ॿेड़ी हादसे ते जांच जारी आहे। बची वियल माण्हुनि जी ॿिनि उॾामनि ज़रिए पाकिस्तान मुंतक़िली थी रही आहे। पाकिस्तान ॾखण लिबनान मां इसराइली फ़ौज जी नेकाली खां इनकार जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान कश्मीरियुनि जी आज़ादी वारी जिदोजहद जी हिमायत जारी रखंदो। चीफ जस्टिस न हुजण ते कंहिं सां शिकायत नाहे। सीनियर पेयोनी जज हुजण ते ख़ुशि आहियां। मौजूदा चीफ जस्टिस बहितरीन आहे, उन लाइ दुआगो आहियां। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज मंसूर अली शाह जो कराची बार एसोसिएशन जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जी हलफ़बरदारी तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त जजनि ते दबाव विधो वेंदो आहे, पर हलफ़ सां गॾु ई हलणो पवंदो। हलफ़ रहण सां सॼो निज़ाम टुटी वेंदो। हलफ़ सां गॾु रहंदा त को मसइलो न ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। इजलास में 13 नुकाती एजेंडा ते गौर कयो पियो वञे। काबीना PTI जे हुकूमती दौर में PIA पायलट्स बाबति बयान जी जांच ते गौर थी रहियो आहे। मिडिल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव चार्टर जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। काबीना वापार वारी वज़ारत जी सिफ़ारिश ते टैरिफ रेट कोटा जी विर्छ जी समरी। एक्स सर्विसमैन लाइ वज़ीर आज़म मुआवनत पैकेज तहत सर्विस ड्यूज़ जी अदायगी जी समरी ते गौर करे रही आहे। फौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ते सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच में केस जी ॿुधणी। जस्टिस जमाल मंदोखेल गुज़िरियल ॿुधणी में पंहिंजे रिमार्क्स जी वज़ाहत करे छॾी। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त ख़बर हली हुन चयो त 8 जजनि जे फ़ैसिले खे 2 जज ग़लति चई छॾींदा आहिनि। ख़बर ते खोड़ सारनि रिटायर्ड जजनि सां राब्तो कयो। मीडिया जी परवाह नाहे, पर दुरुस्तगी ज़रूरी आहे। हुन ॻाल्हि आम तासुर में कई ऐं चयो हो त 8 जजनि जे फ़ैसिले खे 2 माण्हू बीही चवनि था त ग़लति आहे। अमरीकी शहर वॉशिंगटन जे एयरपोर्ट वेझो मुसाफ़िर फ़ौजी हेलीकॉप्टर सां टकराइजण खां पोइ दरिया में किरी पियो। 18 लाश कढिया विया। वधीक फौतगियुनि जो ख़दशो। फेडरल एविएशन अथॉरिटी मूजिब हादसे वक़्तु जहाज़ 166 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां सफ़र करे रहियो हो। मुसाफ़िर जहाज़ में 64 मुसाफ़िर जॾहिं त फ़ौजी हेलीकॉप्टर में 3 अहलकार सवार हुआ। हादसे सबबि रीगन नेशनल एयरपोर्ट ते समूरियूं उॾामूं मुअतल कई वयूं। इमदादी कार्रवाई जारी। सदर डोनाल्ड ट्रंप खे फ़िज़ाई हादसे बाबति आगाह कयो वियो। ट्रंप जो चवणु आहे त जहाज़ हादसे बाबति पूरी तरह आगाह कयो वियो आहे। सूरतहाल जी निगरानी करे रहियो आहियां। हैदराबाद रेलवे स्टेशन वेझो ट्रेन वॾे हादसे खां बची वई। लाहौर खां कराची वञण पास बिज़नेस एक्सप्रेस जे स्टेशन ॿाहिरां ट्रैक तब्दील करण दौरान हिकु बोगी पटड़ी तां लही वई। ड्राइवर एमरजेंसी ब्रेक हणी ट्रैक खे रोके छॾियो आहे। कराची ॾांहुं बीहण डाउन ट्रैक ते रेलगाॾियुनि जी अचु वञु मुअतल। मुख़्तलिफ़ ट्रेनुनि खे ॾेथा स्टेशन ते रोकियो वियो। रेलवे इंतज़ामिया पारां ट्रैक जी बहाली वारे कम में मसो। सिंध हाई कोर्ट मीरपुर माथेले जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी क़तल केस मां PPMC MNA ख़ालिद लुंड संदसि पुट शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड जा नाला ख़ारिज करण वारो ATC जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। धुरियुनि खे नोटिस जारी। धुरियुनि 17 फ़रवरी ते तलब। केस में हिकु जवाबदार असगर लुंड गिरफ़्तार। अब्दुल्ला लुंड ज़मानत ते आज़ाद ऐं हिकु जवाबदार बरकत लुंड रूपोश आहे। हुकूमत महांगाई की चक्की में पिसंदड़ आवाम खे हिकु ॿियो झटको ॾियण जी तैयारी करे वरिती। बिजली ₹1.69 फ़ी यूनिट महांगी थियण जो इम्कान।
बिजली महांगी थियण सां वाहिपेदारनि ते 1 अरब 68 करोड़ जो बार पवंदो। दरख़्वास्त माली साल 2024 ऐं 2025 जे लाइ जमा कराई वई। शाबानुल मौज़म जे चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। कमेटी चेयरमैन मौलाना मोहम्मद अब्दुल खैबर आज़ाद जी सदारत हेठि चंड ॾिसण लाइ इजलास मज़हबी मामलनि वारी वज़ारत इस्लामाबाद में थींदो। सॼे मुल्क जी ज़ोनल ऐं ज़िले कमेटियुनि जा इजलास पंहिंजनि हंधनि ते थींदा। कराची जे इलाइक़े स्किम 33 में वाक़िअ नूर मोहम्मद ॻोठ खे ॼाणण लाइ इंतज़ामिया जी कार्रवाई। असिस्टेंट कमिश्नर DSP ऐं एंटी इंक्रोचमेंट पुलिस समेत मशीनरी पहुतल। रहवासियुनि जो घर ॾाहण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। इंतज़ामिया जो चवणु आहे त सिंध हाईकोर्ट जे हुक्मनि ते इंक्रोचमेंट ॾाहण लाइ इंतज़ामिया पहुती आहे। सांगड़ में चोटियारियूं वाक़िए ख़िलाफ़ 4 ॾींहनि खां लॻल धरणो बाटन ख़त्म करे छॾियो। पीपल्स पार्टी अॻवान अली हसन हिंगोरो ऐं नवीद डेरो धरणे वारे हंधि पहुची ख़त्म करायो। मुतासिरनि जी फ़रियाद ते पुलिस MNA अलाउद्दीन जे भाउ अताउल्लाह समेत 29 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो। PP अॻवाननि जी ख़ातिरी बाद मक़तूलनि जे वारसनि धरणो ख़त्म कयो। माजी रियलनि जे 3 मक़तूलनि जी तदफ़ीन अब्दुल रसूल मुश्ताक ऐं अली बख्श जुणेजो जी तदफ़ीन सां संदन ॻोठ जानी जुणेजो में अदा कई वई। हर अख आली। कराची जे नौजवान सां मोहब्बत में धोखो खाईंदड़ अमरीकी औरत जे शादीअ खां इनकार ते एयरपोर्ट खां पोइ छोकिरी जे घर ॿाहिरां धरणो। अमरीकी औरत ओनेजा एंड्रयूस रॉबिन्सन गार्डन वेस्ट जी रहवासी नौजवान निदाल अहमद मेमन जे अपार्टमेंट ॿाहिरां पार्किंग में धरणो हणी वेठल। अमरीकी औरत अमरीका वापसी लाइ नौजवान सां मुलाक़ात ऐं डॉलर जी अदायगीअ जो शर्त रखी छॾियो। अमरीका में गैर कानूनी मुहाजिरनि खे गुआंतनामो पे मोकिलण जो ऐलान। परॾेही ख़बरदारी मूजिबि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप होमलैंड सिक्योरिटी ऐं पेंटागन खे गुआंतनामो पे ख़ासि जॻह ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप लैथिन रिले एक्ट ते दस्तख़त करे कानून में तब्दील करे छॾियो आहे, जेको गैर कानूनी मुहाजिरनि खे गिरफ़्तार करणु, नज़रबंद करणु ऐं मुल्क बदर करणु आसान बणाए थो। सदर ट्रंप जे ॿिए दौर में कानून बणिजण वारो ही पहिरियों कानून आहे। अमरीका जे अॻूणे सेनेटर बॉब मेंडेस खे करप्शन जे इल्ज़ाम हेठि 11 साल सज़ा ॿुधाई वई। करप्शन इल्ज़ाम हेठि आयल बॉब मेंडेस रियासत न्यूजर्सी मां सेनेटर रहियो आहे। मथस इल्ज़ाम हो त हुन ऐं संदसि घरवारी $10 लाख रोक, सोन जूं सिरूं ऐं लग्ज़री गाॾियूं रिश्वत तौरु वरितियूं हुयूं। तलहार भरिसां दरगाह शाह गुरियो वटां हिकु शख़्स जो लाश ठाहियो। लाश जी सुञाणप सिंधड़ी वासे सिकंदर नाले सां थी। तंगवाणी भरिसां ॻोठ नाइब बहलकाणी में मच्छी जे फार्म तां हिकु शख़्स जो लाश ठाहियो, सुञाण न थी सघी। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम वेझो ख़ानगी कंपनी में गैस पाइप लाइन फाटण सबबि पोहरियत फ़ौज 4 पोहरियतनि जी हालत ख़राब। फ़ौजियुनि जे लाश ऐं 4 पोहरियतनि खे ॻणती जोगी हालत में अस्पताल नियो वियो। पुलिस पारां वाक़िए जी जांच जारी। वारे में बदनड़ बदअमनी ख़िलाफ़ अवामी इतिहाद जे सरिते शहरियुनि जी एहतिजाजी रैली। फाज़िल राहू चौक ते धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त वारे तालके जा रहवासी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। बदअमनी ते ज़ाब्तो आणे अमन अमान बहाल करायो वञे। ऐं नए देरे में हथियार बंदनि हथां क़तल थी वियल वापारी संतोष कुमार जूं आख़िरी रस्मूं अदा कई वयूं। हर अख आली क़तल वारे वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। वाक़िए ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शहर में चटबंद हड़ताल, कारोबार बंदि, केस दाख़िल करे कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।